लाइव अचई इन चूतीअ खे भाई भंडारो जमा करे हिन मोबाइल छा वरिती आहे पर मुल्क सां आज़ार कयो अथई अला खे वञो हे मुंहिंजो हथ में अथव इन चूतीअ हिकिड़े कालीअ मकराणी हिन ब्राज़ील जी लाना था कोई मोबाइल कसियो वरी हुन रूबी रूबी हली खत केॾा वारा थी जदी आहे पुराणे दौर जो विलन आहियां ख़तर तूं कमीने आयो आहे हिकिड़ो सांभा किथां आयो सोचे सोचे अछो थी वियो थी मगज़ में कमीनो हिन नकार ई बाबा हेड़ा माण्हू ॿोॾ में छो न लुड़ी विया वायो ई अञा जीअरा आहिनि वातुर नासा ॾिस हिकिड़ो बीहारियो ईअं अहिड़ो ईअं ठौंछो हणिजे जो कसम ख़ुदा जो ईअं रड़कंदो वञे रोड तां न ईअं सनी देओल वारो पंच हणिजे पंचू स्कूल खां फेल पढ़ण खां वांगूठो पीउ दर पदर वरी हलियो आहे पुटु सॼो ॾींहुं ठहियां डबुन ऐं गेमिन ते काए वरी चई मां सोशल मीडिया जो साफ़ ई आहियां हेॾा ईअं पेरियां भुजा जे इहो सोशल मीडिया कढा हिन मां चूतीअ मां बेवकूफ़ कालियो हिकिड़ो हिन चूतीअ मां न यासर मलुकाणी जी NIC चेक कंदई न जेको फोटू लॻल अथव न NIC ते हुनखे रबड़ सां ड्राइंग न कुते जो फोटू निकिरंदो हुई असली फोटू इहो हुई कुते मिसल हा कुझु हासिल कोन कयो अथई ज़िंदगीअ में हिन लानत रुगो लेक्चर ॾियण खां अलावा हज़ार दफ़ा हिनजी इहा ॿुधी आहे त मां हीअं थो कयां कयो हिन महिल अथई छा अथई थोक आहे हिन खां खटां वणे हा पाड़े में तॾहिं बि ॾियारी कमाए 800 रुपया रखणो आहियां त ईअं पाए जहिड़ी शिकिल आहे तुंहिंजी कारो पाओ हिन वरी अॻु में वरी लाइव आयो वरी हिकिड़े दफ़े चई अचो बसि वारो कयो मूंसां पुलिस वारा असांजे ते वाधा वेठा आहियूं जुआ छॾे वरी हिनखे बचाइण वञूं चूतीअ खे जॾहिं कुईअ में गूं ई कोन ई त पोइ हेॾा वॾा वॾा हवाल न छॾ न आर्मी वारा खणी वञनि ईअं क़ुर न खल जा बूट ठाहिनि चकुलाईअ लूसी पहिरें नंबर आयो लूसी किथां आयो चूतियो आहे क़ुर ईअं यार तूं मरी छो थो वञे माना टाइम कढी मरी वञ न क्लास जे थोकनि जो ज़िक्र थींदी न हुन में हिन जो 10 नंबर थी अञा लिस्ट आहे मथे ॿियनि जी पर हे 10 नंबर में माना टॉप 10 में हलई थो थोको हिकिड़ो लोकल साहब साइकिल वटि हिकिड़ी सोराब उन खीर बीर खपाए पाड़े वारनि जा घर दुआऊं खटे निभागो जंहिं महिल त इहे सना छा पर ॾाढी त लथी कोन्हे हलियो आहे पुटु सोशल मीडिया जो साफ़ ई थियण बाठा न लॻनी के मिनिस्टर जे पुट जा त कुटई न गिलई न लाई न कलई आहे कारो पुछ निकितो थी बांदर आहियां रे बांदरू लूसी हिकिड़ो खपनि तो अहिड़ा माण्हू असांखे जेके इहे अजाया साहब बि थींदा वधंदा थी हासिल कुझु बि कोन थोरो हिनखे फेम मिलियो मां टे खे घर जो सॼो माना टीन टपर चिॿा करे पखा लमाए हेॾे होॾे माउ खे धक हयूं इहो थो निकिरे ई पुटु मफलर त ईअं थो कसम ख़ुदा जो ॼण त अधु पंजाब ते हुकूमत कंदो आहे मुसाफ़िर कान्हे इहो दलो बेवकूफ़ क़ुर मूंखे ॾिठे न वणंदो अथई ख़ुदा जो कसम मां जंहिं ॾींहुं मां हिनखे ॾिसां 3 थोका छॾिया बदतर इंसान हिकिड़ो दुनिया जो करे न भलायूं घटि में घटि सच त आवाज़ में दम हूंदो आहे माण्हूअ खे त कुझु पेश कंदो आहे अॻिले खे पोइ कूड़ ई हणे बि त माना हुनखे अहिड़ो पेश करे वेंदो आहे भेण जा जो माना अधु क़ौम चवंदी आहे त वाकई यार सच थो ॻाल्हाए तो में न उहा माना पावर आहे न तुंहिंजी सिहत सुठी आहे मुठिर कुतो तूं पहिरें नंबर जो मुठू हिकिड़ो सम्झई थप ते 17 कल्टियूं कई किरे परती वरी हाणे हेड़ा अची सिंधु आज़ाद कराईंदा यार मुंडी ॾिनी थी पंहिंजी ख़ुदा जो कसम आहे खीर खपाए त रोज़ीअ खां मिलंदो पिनंदे पिछाड़ीअ में को कुंवार बि कोन मिलंदई सम्झी न थोका हिकिड़ा नकारा किथां जा मफलर हणी निकिरे थो किसेड़ कढण पुटु थोको हिकिड़ो बैंड मास्टर आहियां शादीअ में बैंड वॼाए हे ॿियो थी क़ुर निभागे मंगण वारा खे घोर वक़्तु टोरो जॾहिं कम जी ॻाल्हि थींदी त अॻियां ईंदो ई कोन बाक़ी लुसी लपाटी चाटोड़ा खाईंदो हूंदो मुल्क जा लोकल साहब हिकिड़ो आहे किथां इहो मनहूस बा उन शहर ते क़ुर जो कदम उन शहर जे माण्हुनि खे सलाम आहे की पंहिंजे शहर में बर्दाश्त कयो अथऊं सुपारी ॾेई हिनखे MQM वारनि खे माराइनि छो न कंजर खे पिन सिन जो सेठ वठी वरी मुल्क जा हालात आहे बयानु कंदो ॼणो 8 ख़बरूं हे पढ़ंदो आहे मनहूस हिकिड़ो शीदी किथां जो डमरूअ अहिड़ी शिकिल कढी जंहिं महिल ॾिस त बसि अॼु त मूंसां हे थियो आहे अॼु मां हीअं कयो अड़े तूं खॾ जे तरे में वञी पओ दांगीअ तुंहिंजो कारीअ मोकारो दांगीअ कंहिं तूं वञी खॾ जे तरे में पओ तूं मुंहिंजो को पीउ लॻे मां सॼो ॾींहुं तोखे ॾिसां त तूं छा थो करे कारी लेंडी गुईअ कसम थी ख़ुदा जो करे पाव लेंडू लाथो थी गुईअ मां हेतिरियूं लेंडियूं लाहे वरी हलियो आहे पुटु आज़ादी मल्हाइण आज़ाद कुतो हिकु सॼो ॾींहुं वरी ड्रेसिंग सेंस जटे पुट जो हर जाइ ते इहो ऊन्हारो हुजे सियारो हुजे धोले खे भाई इहो मफलर साण गूं वहंदो थी आहे दस्त थिया थी आहे जेतिरो त इहो मफलर साण थी तीकां इहो वेड़े छॾियां चेले खे